अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, सिन टीवी न्यूज़ के प्रोग्राम नई टही सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान लतीफ़ गाद। व्यूअर्स, असांजे मुल्क में नौकरियुनि लाइ जेके बि इम्तिहान थियनि था उन्हनि सभिनी इम्तिहाननि मां अॼुकल्ह जेको निगाहनि जो मर्कज़ आहे उहो CSS जो इम्तिहान बणिजी वियो आहे। असांजे जेका युथ आहे, असांजा जेके शागिर्द आहिनि उहे CSS तरफ़ एॾो छो पिया वधनि ऐं उन करे असां पंहिंजे मौज़ूअ जी जेका अॼोकी चूंड कई आहे त CSS ॾांहुं असांजे युथ जो जेको रुझान आहे उहो छो पियो वधंदो वञे। इन मामले ते अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पंहिंजे हिन प्रोग्राम में। इन सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल करण लाइ अॼु असांखे पंहिंजे स्टूडियो में जॉइन कयो आहे मोहतरम अल्ताफ़ हुसैन साहब। ऐं अल्ताफ़ साहब इनलैंड रेवेन्यू सर्विसिस कामन 37 जा ऑफिसर आहिनि ऐं उन्हनि सां गॾु असांखे ॿियो जंहिं गेस्ट जॉइन कया उहा आहे साईं इरशाद सोढर साहब। साईं इरशाद सोढर साहब पहिरीं 38 कामन में फॉरेन सर्विसिस में हुआ ऐं उनखां पोइ 39 कामन में साईं DMG ग्रुप में आया। उन सां गॾोगॾु असांखे हिन पासे CSS जी तयारी कंदड़ शागिर्दनि बि जॉइन कयो आहे जेके मुख़्तलिफ़ अकेडमीज़ में या ज़ाती तौर ते पंहिंजी CSS जी तयारी कनि पिया। उहे हिते आया आहिनि ऐं असां इन्हनि खां पुछंदासीं त उहे CSS जी तयारी छो पिया कनि ऐं इन पासे इन्हनि जो रुझान छो पियो वधंदो वञे। असां पंहिंजे ॻाल्हि ॿोल जी शुरूआति साईं अल्ताफ़ साहब खां कंदासीं। साईं अल्ताफ़ साहब, सभ खां पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे स्टूडियो में अची जॉइन कयो। वॾी महिरबानी सर। CSS ते जेको उनजी तयारी आहे, मुख़्तलिफ़ उनजा मरहला आहिनि, उन्हनि ते असां माना अॼोके सॼे प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। पर सभ खां पहिरीं त असांखे इहो ॿुधायो त CSS जो इम्तिहान उहो केतिरी अहमियत रखे थो ऐं उहो असां वटि शुरू कॾहिं खां थियो आहे, इन जी शुरूआति? बुनियादी तौर ते स्टेट जा जेके आहिनि बुनियादी 3 पिलर आहिनि, सही, उन्हनि में CSS जो जेको इम्तिहान आहे उहो इंतिज़ामिया वारे पिलर सां उन जो तालुक़ु आहे। इंतिज़ामिया जो हेड वज़ीर आज़म हूंदो आहे, उन जे अंडर में सॼी ब्यूरोक्रेसी सॼी हूंदी आहे। उन ब्यूरोक्रेसी में अचण जे लाइ हिकिड़ो इम्तिहान फेडरल पब्लिक सर्विस कमीशन वठे थी, उन जो नालो CSS आहे, सेंट्रल सुपीरियर सर्विसिस। हाणे इहो इम्तिहान इन जो नालो इहो 1973 खां पोइ थियो आहे, पर इहो बुनियादी तौर ते हिते जॾहिं अंग्रेज़ हुक्मरान हुयो त उन इंडियन सिविल सर्विस जे नाले सां इहो एग्ज़ाम वरितो हुयो, ICS, जेको हाणे इन ई नाले सां इंडिया में थिए थो। उहो इम्तिहान हिते ईअं एॾो जीअं हिन वक़्तु हाणे 21 सेंटर आहिनि CSS जा पाकिस्तान में, उन वक़्त में सॼे इंडिया में को बि सेंटर कोन हूंदो। हितां जा नौजवान इंग्लैंड में वेंदा हुया जेके इहो एग्ज़ाम वञी ॾींदा हुया। इंडियन सिविल सर्विस 1947 ताईं हिन पाकिस्तान वारे हिसनि में 1947 ताईं रही। 1947 खां पोइ उहा CSP सिविल सर्वेंट ऑफ पाकिस्तान, सिविल सर्विस ऑफ पाकिस्तान, CSP जे नाले सां उहा 1947 खां पोइ शुरू थी, जेका 1973 में उन जो नालो तब्दील करे CSS रखियो वियो। पर CSS जी शुरूआति सां 12 जेके ग्रुप आहिनि, जेके ऑक्यूपेशनल ग्रुप, उहे 12 ई ऑक्यूपेशनल ग्रुप गॾाए करे उन्हनि जी ट्रेनिंग गॾु रखी वई। उन्हनि खे कॉमन ट्रेनिंग प्रोग्राम थो चइजे ऐं उन जे लाइ सो इहो हिकिड़ो इम्तिहान रखियो वियो। सही। साईं इरशाद सोढर साहब, हाणे CSS जी अहमियत जे हवाले सां ॿुधायो, अहिड़ो कहिड़ो चाम आहे जो असांजो नौजवान, असांजो युथ जेको आहे इन पासे अट्रैक्ट थींदो पियो वञे ऐं हिकिड़े स्पीड सां उन जो रुख CSS ॾांहुं वधे पियो? आख़िर इन में चाम कहिड़ो आहे फील्ड में? CSS जो चाम असांजे नौजवान खे ख़ासि करे इन करे लॻे थो त तव्हां ॾिसो असांजो जेको इंतिज़ामी ढांचो आहे, सही, उन में जेके मेन तव्हांजा ऑफिसर्स आहिनि उहे तव्हां ॾिसो असिस्टेंट कमिश्नर खां वठी कमिश्नर ताईं, डिप्टी कमिश्नर थी वियो, कमिश्नर थी वियो। वरी ॿिए महकमे में तव्हां ॾिसो पुलिस जो महकमो आहे, तव्हांजे टाउन ते हेड जेको आहे असिस्टेंट सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस ASP आहे, उनजो SP आहे। त असांजे आम माण्हू जो वास्तो ॾिसो त इन्हनि ऑफिसर सां वधीक रहे थो, त उहे निमाया हिकिड़ी हैसियत रखनि था तव्हांजे ज़िले में, तव्हांजे जेके इलाइक़े में। ठीकु आहे, उन सां गॾोगॾु तव्हां ॾिसो जेके बिज़नेस सां रिलेटेड माण्हू आहिनि उन्हनि जो इनकम टैक्स ऑफिसर्स सां वास्तो पवे थो, जंहिं ग्रुप सां असांजो तालुक़ु आहे। ठीकु आहे, फॉरेन सर्विस में जेके ऑफिसर्स सर्व कनि था त हर माण्हू ॾिसे थो त उहे जेको आहे ॿाहिरि पंहिंजे मुल्क जी जेको आहे नुमाइंदगी कनि था। त हिकिड़ो प्रेस्टीज जो एलिमेंट जेको आहे उहो CSS में आहे, जंहिंजे करे यूथ जेको आहे उन तरफ़ अट्रैक्ट थिए थो त असां बि उहा नुमाया पोज़ीशन जेको आहे पंहिंजे मुआशरे में हासिल कयूं। सही। अच्छा, हेॾां हिकिड़ो CSS जो स्टूडेंट वेठो आहे, असां तव्हां वारो सुवालु उन खां था पुछूं त हू छा थो चए? तव्हां हिन बारे में छा था सोचो त नौजवान जेको असांजो स्पीड सां हिकिड़ो, मां साईं इन खां अॻु में जो इहो सुवालु भाउ खां पुछां त थोरी हिन हिस्ट्री ॿुधाईंदो हलां। रिसेंटली CSS वारनि जेका पंहिंजी इहा रिज़ल्ट लेट आई त उनखां पोइ वेबसाइट ते पंहिंजी हुननि जेके रिपोर्ट्स जारी कयूं
त उन्हनि में जेको हिननि रुझान ॿुधायो आहे त 2010 ऐं 2011 जे मौक़े 17% स्टूडेंट्स वधिया आहिनि। माना 2003 में हिननि जा 3079 स्टूडेंट्स वेठा, वञी 2011 में इहो रेशो जेको आहे 10,000 खे वञी पहुतो आहे। माना एतिरी स्पीड हिकिड़ी ग्रोथ थी आहे। हाणे इहो हिन दोस्त खां पुछूं था, पाण CSS जी तयारी करे पियो, त तव्हां छा था सम्झो त नौजवान असांजो हिन पासे छो पियो अट्रैक्ट थिए एतिरो जल्दी? सर बेसिकली ईअं ई आहे त थोरो कुझु CSS जे ट्रेंड चेंज थियण सां ऐं इन खां अलावा माण्हुनि में जीअं शहूर आयो आहे, जीअं मुख़्तलिफ़ शहरनि में लाइब्रेरीज़ आहिनि ऐं स्पेशली मीडिया जेको चैनल माना मीडिया असांजी जेको आहे ग्रोथ कई आहे, त उन सां माण्हुनि खे अवेयरनेस आई आहे त CSS जे जेको आहे सो इट इज़ अ नॉट डिफ़िकल्ट टास्क बट इट इज़ अ लॉन्गेस्ट जेको आहे टास्क। उन हवाले सां माण्हुनि में शहूर आयो आहे ऐं हर कंहिं माण्हू जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त उहो अॻिते वॾो थी करे पंहिंजा ख़्वाब सचा करे, जंहिंमें माना हिकिड़े मुनफ़रिद जेको आहे सो पोज़ीशन ते हुजे ऐं उहो जेको आहे अॻिते वधीक, इन जे लाइ असां कुझु इन में मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जेका तव्हां गैर मामूली ग्रोथ चओ था नंबर ऑफ कैंडिडेट्स में जेका आई आहे, इंक्रीज़ जेका आई आहे, उनजो हिकिड़ो त फंडामेंटल जेको सबबु आहे उहो ॾिसो त पाकिस्तान में ओवरऑल यूथ जो जेको नंबर आहे न उन में बि इंक्रीज़ आई आहे। ठीकु आहे, पाकिस्तान में 50% जेका पॉपुलेशन आहे उहा यूथ ते जेको आहे मुनहसर आहे। 68% तव्हां ॿुधायो था पाण त जेका यूथ जी पॉपुलेशन आहे, त तव्हां कुझु साल पहिरीं खां ॾिसो त हर साल यूथ जो जेको मतिलबु जेको CSS 21 सालनि में हिकिड़ो माण्हू ॾेई सघे थो, त हर साल 21 साल जी उमिरि में दाख़िल थियण वारनि जो जेको नंबर आहे उहो वधंदो थो वञे। त इहो रेशो हिकु त हिकिड़ो सिंपल हिकिड़ो इंडिकेटर आहे त यूथ जो जॾहिं नंबर इंक्रीज़ थिए थो त इम्तिहाननि जी तरफ़ जेको आहे रुझान जेको आहे उहो नंबर भी तव्हांजो इंक्रीज़ थींदो। इहो पॉपुलेशन सां ई उनजो यूथ पॉपुलेशन सां ई वास्तो आहे। ॿियो जेको फैक्टर आहे उहो जेको जीअं नंढड़े ॻाल्हि कई उहो जेको आहे अवेयरनेस जो आहे, शऊर असांजे जेको आहे मुआशरे में वधि खां वधि हाणे जेको आहे जीअं मीडिया जो रोल जीअं नंढड़े हाईलाइट कयो, इन जे करे जेको आहे माण्हू वधीक। साईं अल्ताफ़ साहब खां मां इन सां वरी कंसर्न हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त सर हिकिड़ी इहो बि असां वटि माना के फैक्टर्स आहिनि त शागिर्द या नौजवान जेके आहिनि बेरोज़गारीअ वारे फैक्टर खां बि इन पासे ॾे अचनि था। इन में भला केतिरी सदाकत आहे? सो तव्हां कुझु स्टूडेंट्स तव्हां खां बि गाइडलाइंस वठंदा हूंदा, तव्हांखे बि तव्हां खां पुछंदा हूंदा, त तव्हां उन्हनि जे रेशे खे कीअं था ॾिसो? डेफिनेटली इहो त बिल्कुलु तय आहे ॻाल्हि त जेको ही रोज़गार त आहे ई आहे, ठीकु आहे, पर रोज़गार सां गॾोगॾु ॿी शइ प्रेस्टीज जी बि आहे जी, ठीकु आहे। इहो लाज़मी कोन्हे त बेरोज़गार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु CSS ॾांहुं निहारे, पर हिकु उहो माण्हू जेको कॉम्पिटेंट आहे, जेको मेहनत करे थो, जेको इहो ख्वाब पाले आयो आहे, ठीकु आहे, उहो CSS जे तरफ़ अचे थो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा त हुन में इंकरेजमेंट आहे, प्लस में ॿी ॻाल्हि इहा त कंसंट्रेट करे थो, ठीकु आहे। नंबर 3 ॻाल्हि इहा त हिकिड़ो दफ़ो फेल थी वञणु को मसइलो न आहे। CSS में 3 दफ़ा इहो मौक़ो मिले थो त 3 दफ़ा तव्हां इहो इम्तिहान ॾेई सघो था। काफ़ी अहिड़ा नौजवान आहिनि जेके 3 अटैम्प्ट में पास कनि था, पर जेकॾहिं ॿिए अटैम्प्ट खां पोइ हू दिलि हारे वेही रहनि त यकीनन हू कॾहिं CSP न थी सघंदा। ठीकु आहे। नंबर 2 ॻाल्हि हू जेका पहिरीं ॻाल्हि साईं बि ॻाल्हि कई ऐं इरशाद साहब ॻाल्हि कई, त हिन खां अॻे हिकिड़ा मिसकॉन्सेप्शन्स असां वटि तमामु घणा हुया त CSS उहो कंदो आहे जेको 20 कलाक पढ़ंदो आहे। हिन खां अॻे इवन यूनिवर्सिटीज़ जे उस्तादनि तरफ़ां इहे हिकिड़ा ट्रेंड्स पैदा कया विया हुया, माण्हुनि खे डिस्करेज कयो वियो हुयो त CSS उहो माण्हू कंदो आहे जेको ॼाओ ई CSP थी हुजे, ठीकु आहे। पर हाणे उहे पुराणा जेके मिसकॉन्सेप्शन्स आहिनि उहे ख़तमु पिया थियनि। ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त जेको इंटर जो इम्तिहान ॾिए थो, इंटर फॉर एग्जाम्पल साइंस में हू करे थो, फर्स्ट ईयर में 5 या 6 सब्जेक्ट आहिनि, इंटर में 5 या 6 सब्जेक्ट आहिनि, उन खां पोइ 3 या 4 उन जा प्रैक्टिकल थियनि था। इहे तव्हां मिलाए करे वठो त 17-18 पेपर थियो था वञे, पर CSS में एतिरा त पेपर नथा थियनि। CSS में त नंबर ऑफ पेपर्स बि तमामु घटि आहे। उहे जेकॾहिं 17-18 पेपर ॾेई थो अचे त उहो 12 पेपरनि वारो इम्तिहान आहे CSS। इन शइ जी अवेयरनेस बि हाणे माण्हुनि ताईं आई आहे। अच्छा साईं, हेॾां वरी ॿियो शागिर्द वेठो आहे, हिन दोस्त खे मौक़ो ॾियूं त हीउ छा पियो ॻाल्हाइणु चाहे? असांजे छोकिरनि में सिंधियुनि में ख़ासि तौर ते न जेके तक़रीबन असांजा सीनियर दोस्त आहिनि जॾहिं क्वालिफाई कंदा आहिनि त उहे हिकु फोबिया क्रिएट कंदा आहिनि कैंडिडेट्स में त CSS एॾो टफ एग्ज़ाम आहे ऐं उन में जीअं साईं ॻाल्हि कई त 20 कलाक पढ़णो पवंदो आहे ऐं सिंसियर गाइडलाइन प्रोवाइड न कई वेंदी आहे। असांजे तक़रीबन इंटीरियर सिंध में हिकु छोकिरो जॾहिं बि कंहिं CSP जॾहिं को क्वालिफाई कंदो आहे त उन में वेंदो आहे त पोइ उनखे वॾा वॾा बुक्स ॾेखारे
ठीकु आहे, वॾा वॾा सिलेबस ॾेखारे ऐं इहो ई चयो वेंदो आहे त जेकॾहिं तव्हां में एतिरी कैपेबिलिटी आहे त तव्हां 20 कलाक 18 कलाक कंटिन्यूअस पढ़ी सघो था त तॾहिं तव्हां CSS करे सघो था, अदरवाइज़ नथा करे सघो। उन जे करे असांजा नौजवान जेके आहिनि उहे डिस्करेज थी वेंदा आहिनि। अच्छा, ऐं पोइ ते हटी वेंदा आहिनि त जेकॾहिं असां एतिरो नथा पढ़ी सघूं, वाकई 2 साल या 3 साल ॾियणु लाज़मी आहे CSS खे ई, त उन खां बहितर आहे त का सुठी जॉब हल्की फुल्की वठी करे पाण खे सर्वाइव कयां ऐं सोसाइटी में जेको आहे रही सघां। सही। त हिन दोस्त जेका ॻाल्हि कई सही, मां तव्हां खां पुछां छा साहब, त हिन ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त इहो वाकई में असां वटि फैक्टर आहे त माना हिकिड़ो ख़ौफ़ज़दा कयो वेंदो आहे शागिर्द, हिकिड़ो माण्हू CSS ऑफिसर थी वियो, हाणे मां तव्हांजी ॻाल्हि नथो कयां, जनरली हिकिड़ी त उहो माना पोइ पंहिंजा जेके जूनियर्स हूंदा उन्हनि खे ईअं फील कराईंदो त ॼण बाबा मूं वॾो को इम्तिहान पास कयो आहे ऐं इहो वॾो ॾुखियो आहे, बसि इहो मूं ई अलाए कीअं कयो आहे, ॿियो को नथो करे सघे। अहिड़ा एलिमेंट्स आहिनि असां वटि। अदा एलिमेंट मुंहिंजे ख़्याल में त को दानिस्ता तौर ते पंहिंजे क़ौम जे ॿारनि खे मिसगाइड न कंदो हूंदो, न फोबिया कोन क्रिएट कंदो हूंदो, पर हिकिड़ो नेचुरल हिकिड़ो तव्हां ॾिसो त इम्तिहान में महिनत त करणी पवे थी न, कंसिस्टेंसी आहे, ऐं उनजो फोबिया क्रिएट थियण जो जेको हिकिड़ो मेन सबबु आहे उहो इहो आहे त असांजो काफ़ी नंबर जेको शागिर्दनि जो इम्तिहान ॾिए पियो CSS जो उहो फेल पियो थिए। ठीकु आहे, उहा हिकिड़ी नेचुरल फोबिया क्रिएट पई थिए। तव्हां CSS में ॾिसो त हर साल जेको आहे मैक्सिमम 15% रिज़ल्ट मतिलबु 2008 में जीअं आयो, वरी 2009 में जेको आहे, 2010 में जेको आहे 8% रिज़ल्ट आहे, त 92% जॾहिं माण्हू फेल थियनि था, हाणे 100 मां जॾहिं 92 फेल थियनि था त तव्हांजो मुआशरे में इनकाउंटर उन्हनि सां वधीक थिए थो। ठीकु आहे, त उहो इम्प्रेशन तव्हां खणो अथव त साईं हिन बि महिनत कई हुई, हीअ बि फेल थी वियो, हिन में महिनत कई हुई फेल थी वियो, त फोबिया जेका आहे बेसिकली उहा वधीक नंबर जे फेल थियण जे क्रिएट थिए थी पई, न करे असांजे जेके क्वालिफाइड दोस्त आहिनि उन्हनि जी दानिस्ता जेको आहे डिस्करेजमेंट जे करे। हा, एक्सेस जो हिकिड़ो इशू आहे, एक्सेस त तव्हां हर माण्हू खे ज़ाहिरी हिकिड़े क्वालिफाइड माण्हू वटि एक्सेस न आहे, ऐं ज़ाहिरी जेको CSS पास करे वञे थो त उहे हिकिड़ियूं ज़िम्मेदारियूं जेको आहे हुन ते अची थियूं वञनि, पंहिंजी ट्रेनिंग करे थो, उनखां पोइ नौकिरी करे थो, त उहो शायदि कंहिंखे जंहिं जेको बि उनखां रहनुमाई हासिलु करणु अचे थो उनखे कुझु जेको आहे किताब सजेस्ट कंदो, ऐं ज़रूरु किताबनि जो हुजुम जेको आहे हजम वॾो बि थी सघे थो पियो, हिकिड़ो इहो फैक्टर आहे जेको डिस्करेजमेंट पैदा करे पियो, पर दानिस्ता तौर ते मां नथो सम्झां त को डिस्करेजमेंट पैदा करे। साईं अल्ताफ़ साहिब, साईं इरशाद साहिब जेका ॻाल्हि कई त 92% जीअं एवरेजली रिज़ल्ट इहा ई थी अचे 7%, 8%, 9% या 10%, त एतिरो जेको स्टूडेंट्स फेल पिया थियनि 92%, त इहे वाकई में हिकिड़ा फेल थियनि पिया या उन्हनि जी जेको CSS जी पेपर जी चेकिंग क्राइटेरिया आहे उहा रखी अहिड़ी वेंदी आहे त स्टूडेंट्स एतिरा ई पास करणा आहिनि ऐं उनखां वधीक नंबर ऑफ स्टूडेंट्स पास न करणा आहिनि? न, इहा कतई तौर ते अहिड़ी का पॉलिसी न आहे त फेल कराइनि माण्हुनि खे, जेको पास थिए पियो उनखे पास करणो आहे, जेको फेल थिए पियो उहो फेल थियणो आहे। एलोकेशन जी ॻाल्हि आहे, उहो पास थियण खां पोइ बि एलोकेट माण्हू न थींदा आहिनि, घणा माण्हू रहिजी वेंदा आहिनि, उहो हर साल सीट्स अनाउंस थींदियूं आहिनि त हेतिरियूं सीट्स आहिनि, पोइ उहो ज़रूरी कोन्हे त हर पास थियण वारो उहो एलोकेट थिए। हिन जे करे अहिड़ी का ॻाल्हि सोचे नथी सघिजे त को अहिड़ी का पॉलिसी आहे त माण्हुनि खे फेल करणो आहे, जेको पास थिए पियो उहो पास थींदो। साईं अल्ताफ़ साहिब, असांजी गुफ़्तगू कंटिन्यू आहे पर वक़्तु आहे ब्रेक जो। व्यूअर्स, असांजी गुफ़्तगू कंटिन्यू आहे पर हिन वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ अची असां ॻाल्हियुनि जा सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं।